नाज़रीन प्रोग्राम ईद कचहरी सां गॾु आवां जो मेज़बान ज़फ़र अकड़ो ऐं मूंसां आजिज़ रहमतुल्ला। कल्ह बि पाण गॾु हुयासीं ईद जे ॾींहुं। अॼु ईद जो ॿियो ॾींहुं आहे। हीअ जेके ईद जा 3 ॾींहं आहिनि, माना 3 ॾींहं सम्झो त ईद हूंदी आहे ऐं इन 3 ॾींहंनि ते ई माण्हू ख़ुशियूं मल्हाईंदा आहिनि ऐं तमामु सुठो, ख़ासि तौर ते जेके ॿारड़ा हूंदा आहिनि, ॿारड़ा वॾो एंटरटेन कंदा आहिनि, घुमणु फिरणु वेंदा आहिनि। पर गुज़िरियल 2 ईदियूं, जेका गुज़िरियल ईद हुई रमज़ान शरीफ़ जी, उहा बि ऐं हीअ बि पार्क बंदि, दुकानूं बंदि, कारोबार बंदि, जंहिंजे करे ॿारड़ा एंटरटेन करे न सघिया आहिनि। ॿारनि खे उहे जेके ख़ुशियूं हूंदियूं आहिनि उहे न मिली सघियूं आहिनि। वॾो माण्हू त जेको आहे उहो त ठीकु आहे, उहो सभु मामला सम्झे थो, पर ॿारनि खे आहे हिकिड़ी अहिड़ो ख़ौफ़ वेहिजी वियो आहे ज़हननि में करोना जो ॿार आहे इहे सॼी उमिरि जेसि ताईं बि ज़िंदा हूंदा, जेसि ताईं बि माशाअल्लाह हिन ज़िंदगी हुननि जी हूंदी, तेसि ताईं हीउ जेको करोना वारो टेंशन आहे इहो हुननि खां न विसरंदो। छो त हिन वक़्तु एतिरो टेंशन जो स्कूल बंदि, कारोबार बंदि, इदारा बंदि, दुकान बंदि, सॼो सिस्टम हिकिड़ो ॼण फ्लॉप थी वियो आहे। माण्हू घरनि में जेके ॿारनि ही 3 महीना 4 घरनि में गुज़ारिया, इहे त 3-4 महीना उनखां विसरंदा ई न। ॼण को जीअं माण्हू क़ैद में गुज़ारींदो हुजे, ईअं सभु शयूं, स्कूल बि बंदि थी विया, एंटरटेन बि बंदि थी वई, पार्क बंदि, रोड रस्ता बंदि, दुकानूं बंदि। पोइ इन जे करे हिकिड़ो उहे ईद जूं ख़ुशियूं न आहिनि। पर हिन वक़्तु जेके ईद आहे उन ईद जे ख़ुशियुनि में असां अॼु हिन ईद कचहरी सां गॾु सुघड़नि सां, आर्टिस्टनि सां, सुहिणा सुघड़ ऐं सुहिणा आर्टिस्ट असांजा मौजूदु आहिनि। उन्हनि सां गॾिजी सिंध टीवी ईद कचहरी पई करे, हैदराबाद में मौजूदु आहियूं। आजिज़ साईं, अॼु ॿियो ॾींहुं आहे, गोश्त खाधव? पर साईं यकीनन गोश्त खाई हियांव ते चवंदा आहिनि वह चढ़ी वई आहे। वाह वाह, चांहि जा चस्का हणजनि त वाह वाह वाह, बिल्कुलु। चांहि हिन वक़्त जी ज़माने जी ज़रूरत आहे। हिन खां पहिरीं तव्हां ॻाल्हि कई किरोना जी, त यकीनन किरोना हिकिड़ी कुदरती वबा आहे, अल्लाह साईं पंहिंजी पनाह में रखे। ऐं हीअ जेका कुर्बानी थी आहे, रत अल्लाह जी राह में वहायो वियो आहे, या रायगान में थी। ऐं यकीनन कुर्बानीअ जे ॾिहाड़े ते, जेके गुज़िरियल ॾिहाड़े ईद ते उलमा, आलिमनि, आम मिस्कीननि जन निमाज़ूं पढ़ियूं, दुआऊं करियूं, ऐं जेतिरियूं ही लातादाद कुर्बानियूं कयूं वियूं आहिनि, त इन्हनि कुर्बानियुनि जे सदिक़े उमेद करियूं था त इंशाअल्लाह इहा किरोना जी वबा जेका आहे सा हाणे असांजे न रुगो पंहिंजे वतन सिंध सरज़मीन, सिंध मुल्क पाकिस्तान, पर पूरी दुनिया तां खुदा कंदो त इहो कहर ऐं वरी उहो अमन अमान ऐं उहे साॻिया सुख जो सिजो उभरंदो। संगत उहाई वेठी आहे, कल्ह वारी संगत ऐं अॼु वरी इहो ई महिरबानियूं हुन वॾा वड़ करे अचनि था। परे परे खां दोस्त अचनि था, टाइम कढी असांजी कचहरी में हुआ, पर ॾाह जी ॾात कोन ॿुधाए सघिया हा। सही टाइम जे करे चाहींदासीं त उन्हनि खां बि ॾाह जी ॾात बिस्मिल्लाह किथां कंदो। अॼु बिस्मिल्लाह कयूं था असांजो भलोड़ सुघड़ सरदार अली चांडियो, ऐं ईद जी का नई सुखड़ी ज़रूर सरदार अली आंदी हूंदी। सरदार अली चाहींदुसि त तव्हां पंहिंजे ॾाह जी ॾात मां असांजे कचहरी जे शुरूआत में ॿुधायो। ॾेई वई पाण सॾे, वरी इनकार करे वई, अलाए छा का छॾे, दिलि थी मुंहिंजी तोखे सोना सॾे, त ईद जे कर मौजे तॾे अवल अचण जी कर तयारी, मथां बंदि थी वञे पोइ सोना सारी, अॻियां अंगल बि ॾे तूं छॾे, ईद जे कर मौजे तॾे। ईद अॻी ते वियो लॉकडाउन लॻी, काथो वणिया तोले सोना सगी, रहंदारो सामा बि ॾे तूं छॾे, ईद अचे कर मौजे तॾे। हिकु फोन ख़ुशी मो खई सटे, ॿियो नंबर छॾियई नेठ मौजो कटे, अहिड़ा ॾुख ॾे न सॾे, ईद अचे कर मौजे तॾे। मोहबत ॾेई थो करी पियो माणा, मां बि तोखे थो सोना सुञाणा, वाइदो ॾेई पोइ वञणु छॾे, ईद अचे कर मौजे तॾे। कयो मिठा मूंखे तो विरहंदो रतो आहे, त बि मुंहिंजो तो ते सोना सतो आहे, पक्का पिरी ते त वीटो न छॾे, ईद अचे कर मौजे तॾे। दिलि भर ईंदो जॾहिं दर ते हली, उज़ा कंदासीं ॿई मिली, रब जे नाव ते ॾे सॾे, ईद अचे कर मौजे तॾे। ॻाल्हि मुंहिंजी ॿुध दिलि सां लाहे, वठी वॻो अज़ तोले सिबाए, मोहबो अचे मुंहिंजे अंगण ते पाए, त गम ग़रीब जा वञनि छॾे, ईद अचे कर मौजे तॾे। जॾहिं यादि तुंहिंजी थो लिखां मां कहाणी, रब अचे थी सोना साणी, सरदार चांडे खे वञणु छॾे,
ईद जे कर मौजे तॾहिं वाह सरदार चांडिया वाह हा न ईद जो मौक़ो आहे ईद ते वरी अकेलाई में कोन अकेलाई, हा। जोड़ी वाल खे पियो यादि हा हा ईद ते ई यादि सरदार कबो पड़ो थियो आहे न, न दिलि पोड़ो। पोड़ी कान्हे हा, का वाह 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 सरदार सरदार अली वाह तव्हांजे भरिसां असांजी नंढड़ी न्याणी ज़फर साईं हलीमा चांडियो। हलीमा चांडियो हलीमा असांजे- चांडियो नंढड़ी उमिरि जी ऐं जीअं पाण आम कचहरियुनि में वेहंदा आहियूं तॾहिं हाणे उहो सुगड़ाइप ख़तमु थी वई हाणे नौजवान नस्ल नवां माण्हू सुगाड़ाइप में नथा अचनि सो ही अली अकबर जेको पंहिंजी न्याणीअ हुनजी न्याणी आहे, खे बिल्कुलु। नंढड़ी मासूम न्याणी हुनखे तयारु कयो आहे हुनखे मारवी ससुई पुनू ऐं लतीफ़ सुगड़ाइप जे फन जूं जेके बि सिन्फूं हुनर पहाको डहस सिंगार गुरचेला सभई गुजारतूं वाह, वाह। नंढड़ी न्याणीअ खे ॾाह पजी ॾात जा सभई रंग माना अचनि था। सम्झूं था त ही जेके सुगड़ आहिनि उहो पंहिंजो सुगड़ाइप ख़तम कोन पोयनि में थींदी जॾहिं ॾींदा सुगड़ाइप ख़तम न थींदी त असां वटां ॿोली ख़तम न वाह, थींदी। वाह, बिल्कुलु। ऐं इहा सकाफ़त इहो कल्चर जी मां नंढड़ी हलीमा असांखे मारी जे बैतन मञा करे ॿुधा मारी जो बेटी दाया जी। मेरी गुजारी उम्र असां जूपन नाई जंगन में साण वनी सटन सा पैरूं चूंजू पटन में काए मायूं कदीमी पंजन पुराणन पकन में अखिन विधी के असांजे न्याणिन नाई नगन में तो के रखी उम्र दा या मेरा ई मन में एड़ा धाड़ा धनारन में अगुन डिठा सो कुबर चवे अगुन डिठा सो कुबर चवे जीअं तो आंदो केदु करे काबू न कोटन में कई पवारन का परे सांगिनरी सुमरा मुंजी साय तकी न सरे जांगियड़न जी जुदाई में मुंजो येड़ो हित डरे डाडाणन जे डेज मन को वांगी वरे चंगा कुबर पेर भरे वञा पंहिंजे वतन ते वाह 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 बिल्कुलु नंढड़ी हलीमा जे लाइ ताड़ियूं ऐं ज़बरदस्त वॾी ॻाल्हि आहे हिन उमिरि में ऐं एतिरो ज़हन एतिरो तमामु दिमाग़ बहितरीन ऐं अमा हलीमा असांजे सिंधियुनि माण्हुनि जो जेको गुज़र सफ़र आहे इन जे हवाले सां बि असांखे हिकिड़ो बैत ॿुधा गुज़र सफ़र वारो असी सादा माण्हू सिंध जा असांजो ग़रीबी गुज़ारो बर्फ़ नाई बोतलुनि खां पाण करियूं किनारो पका खूह पीअण लाइ ॿियो कुयूं बदल कारो थधा मिट मिटीअ जा करियूं इस्तेमाल उन्हारो लूण विझी लस्सीअ में करे जाम पियऊं झारो पटड़े भत जा प्यासी जाड़ियो चारनि जो दारो वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त बिस्मिल्लाह अॻिते वधायूं था कचहरी खे ऐं वाह वाह नंढड़ी जे लाइ ताड़ियूं थी वञनि साईं हलीमा नंढी उमिरि में तमामु ऐं- बहितरीन हा। मारी जा बैत ऐं वाह, वाह। ग़रीबी गुज़र जे हवाले सां तमामु बहितरीन तख़लीक़ ॾिसो त नंढड़ो मासूम ॿारड़ो आहे पर हुनजी जेका हिमत अफ़ज़ाई पंहिंजे वालिद कई आहे पीउ हुनजी महिनत कई आहे कुहाड़ो पंहिंजे गुज़िरियल ॾींहं वारी कचहरीअ में बि हुयो ऐं अॼु वेठो त आहे ज़फ़र यकीन। साईं लोहरनि जी बि जेका हिन ईद ते ईद हूंदी आहे हा। कुहाड़ा कात ॾाढा ठपींदा आहिनि ख़ासि करे छुरियूं तेज़ हूंदियूं सॉरी कुहाड़ो बि ठपजी आयो आहे ॾिसूं त असांखे ईद कचहरी में छा थो ॿुधाए बिस्मिल्लाह कुआड़ा साईं छा था ॿुधायो साईं अस्सलाम वालेकुम पहिरियां त ईद मुबारक ख़ैर तव्हां मुबारक। संगत खे हुजे वाह वाह ख़ैर। पहिरियों असां आजियां ॿुधाईंदासीं आजियां कंदासीं ईद जी ख़ुशी आहे वाह, बिल्कुलु। वाह। सजणनि खे सिक सां मां कयां थो आजियां जो इज़हार वाह। मुंहिंजो नालो अली गुलज़ात जो रिंदो आहियां सुगड़नि में शुमार शहर मुंहिंजो कोटड़ी अथई बबर चौंक ते अथई वण जो ई वापार हे महिमान मुंहिंजा मथे जा मोड़ आहिनि इज़त ॾींदुनि सरदार कुर्ब करे आया मूं किने ते मोहबत सां ई मंठार अलाह इज़त बख़्शे ॾींदो हिननि खे रब सतार दाद दोस्तनि ॾिनो अची हिमत सां हेकार थी वञे हिते ॾाढा कुर्ब मुंहिंजे जा करार पोइ यार बशकींदी बशकण हार इज़त इन्हनि की वाह 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 वाह, वाह। अली गुल वाह। अॼु ईद जो ॾींहुं आहे वॾी ख़ुशी आहे ऐं भाइर संगत दोस्त सभु अची गॾु छा आहिनि हिकिड़ी ओताक ते असां वेठा आहियूं ओताक जा बेतड़ा तव्हांखे ॿुधाईंदासीं बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह चई ओताक वञे उन्हनि जे जेके माण्हू हुजनि मोचारा जंहिंजी दिलि जा यार खुलियल हुजनि ओतारा महिमान जी मोहबत वारनि जो ख़ुशी जा भरेजनि खारा रिंद राज़ ॾिसी प्यार मां पुकारनि था प्यारा अली गुल ओभारा हुजनि लवारा आंगण वञ उन्हनि जे वाह अली वाह, वाह। अली गुल रिंदवा। ओताक वाह, वाह। वञे उन्हनि जे जेके खिलनि पिया खान वाह, वाह। मुर्की मोहबत कनि जोधा ई जुआन कदुर कुर्ब जो कनि अहिड़ा हुजनि इंसान पोइ यार छॾे ई सारो जहान अली गुल आंगण वञ उन्हनि जे वाह अली गुल वाह
ओताक वञे उन्हनि जे जेके दिली दान ॾियनि ख़ुशीअ सां रहो उन्हनि वटि जेके बिली मान ॾियनि छॾ उन्हनि जो पाड़ो जेके जली जान ॾियनि अली गुल जहिड़ा वरी उते ईदुनि जा पिया ऐलान ॾियनि वाह अली गुल वाह 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 अली गुल रिंद वाह। नाज़रीन प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे पर हिकिड़ी नंढड़ी वठो था साई खां पोइ वरी अची मिलूं था तेसि ताईं असां सां गॾु रहिजो। भलीकार नाज़रीन सिंध कचहरी जो सिलसिलो जारी आहे। सिंध कचहरी खे असां अॼु ईद कचहरी में तब्दील कयो आहे ऐं ईद जा ही जेके 3 ॾींहं हूंदा आहिनि पहिरियों ॾींहुं ॿियो ॾींहुं टियों ॾींहुं इहे ख़ुशियुनि भरिया ॾींहं हूंदा आहिनि। इहे 3 ॾींहं माण्हू उज़ाऊं बि कंदा आहिनि घुमण फिरण बि वेंदा आहिनि पंहिंजा जेको आहे सो एंटरटेन वारा जेके माग मकान आहिनि उन्हनि ते बि वेंदा आहिनि पर हिन वक़्तु माग मकाननि ते जीअं हैदराबाद में राणी बाग आहे राणी बाग बंदि आहे बाज़ारूं बंदि आहिनि जेके एंटरटेनमेंट वारे जीअं ही पंहिंजो अलमंज़र दरिया जी पुल आहे उनखे बि बंदि करे छॾियो अथऊं इन जे करे करोना जे सबबु माण्हू एंटरटेन नथा कनि पर असां हिन सिंध टीवी जे थ्रू अॼोके हिन प्रोग्राम जे मार्फत ईद कचहरी अवां सां गॾिजी कयूं था। नाज़रीन खे ॾिसंदड़नि खे ॿुधंदड़नि खे हिन वक़्तु जेको जिथे बि वेठो आहे दुनिया जे कंहिं बि कुंड में सिंधी माण्हू हीअ जेके हिन प्रोग्राम ॾिसंदा हूंदा त अहिड़ा मोचारा ऐं हीअ सॼी सिंध तव्हां सां गॾु वेठी आहे सॼी सिंध तव्हां सां गॾु ईद पई करे। अॼु साईं कीअं पिया ॾिसो? वाह वाह बिल्कुलु यकीनन सॼी सिंध आहे जिते ॿोलीअ जा वींझार सकाफ़त जा संभालींदड़ संवारींदड़ सुगड़ हुजनि सा कचहरी मानाइती आहे। हेॾा पहलवान सुगड़ असां वटि पहलवान खे हादम खोए ॿुधण खां अॻु में जेकॾहिं हिन नौजवान आहे असांजो अमजद अली लाशारी हिकिड़ो कलाम ॿुधो जे संगत जी इजाज़त हुजे त। वाह वाह अमजद अली बिस्मिल्लाह।
अमजद अली लाशारी ऐं नौजवान असांजो सुहिणो फनकार नओं सिखिया वठे पियो उस्ताद ख़ादिम हुसैन सखीराणी खां बिल्कुलु माशाअल्लाह जेको हुनजो सुर आहे जेको आवाज़ आहे इंशाअल्लाह अॻिते हली सुठी कोशिश आहे हा बिल्कुलु हाणे अॻिते हलूं संगत सुगड़नि ॾे बि ख़ादिम हुसैन सखीराणीअ जो नालो निकितो त वैसे पहलवान सुगड़ बि ख़ादिम आहे वाह 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 ॾिसूं त पंहिंजे राह जी रात मां असांखे छा थो ॿुधाए जी ख़ादिम साईं गुजारत ॾींदो वाह वाह हा पोइ त वाह वाह थी वेंदी साम्हूं वेठा अथसि अकबर वारा ऐं सॼी संगत अकबर साईं गुजारत थी अचे छो ससुई बुनू आहे वाह ससुई चए थी ए अल्लाह ॿ नाला ॾे त वाणकी वञा ए अल्लाह ॿ नाला ॾे त वाणकी वाणकी वञा वाणकी वरी चओ ज्यादा चए थी ए अल्लाह ॿ नाला ॾे त वाणकी वञा चेते ते अल्लाह ॿ नाला ॾे त वाणकी वञा जी या त अहिड़ा पर ॾे या त वरी साथी ऐं पांधी ॾे बचे था बचे थी जीअं था बचे हा जीअं था नालो चए थी त रावल रियाज़ रहमान रहीम करीम करीम दाद साईं दाद सुहाग सैफल संदोरो जब्बार सत्तार जलाल जमाल कमाल तमामु बढ़िया अंगण नज़र वारस वरायो वसंद पसंद परियल पीरल शीरी फरात फरीद नवीद राणो राजन रावत हयात बख्शण बख्शल अञा बचे ॾिनो वरतो ही राज़ी गाज़ी ईसो मूसो खमीसो खुदन खावंद आदम आकुल काबिल कदार ॾे चेती मोहब्बत सोबत ॾे बरकत ॾे अमीन ॾे साथी ॾे ही संगत ॾे अञा चवे साईं वरी चओ चएसि ए अल्लाह ॿ नाला ॾे त वाणकी वञा शाहबाद भेटाई घोट ॾे हा छा पियो चए त भेटाई घोट ॾे कलंदर शाहबाद ॾे चए पियो त रहीम करीम गफ़ार दातार सतार जब्बार ॾे ए खालिक मालिक ॾे सादिक ॾे सोबत ॾे मोहब्बत ॾे मिठो ॾे सजण ॾे सोभार सरवर ॾे परवर ॾे अचण ॾे वञण ॾे वारस ॾे हक़ ॾे कदी समर ॾे को बादल ॾे को बहार ॾे हाँ भला थधड़ी वञा वाह वाह कुहाड़ो कुहाड़ो छा चई थधड़ी हेॾे मथो जो आम जो घणा ॿुधी वियो थधड़ी बाबा पहिरियां थधड़ी चयो आहे तव्हांजो ध्यानु होॾे खोल कर वाह बिस्मिल्लाह साईं चए थी हा। ससुई चए थी ए अल्लाह ॿ नाला ॾे त मां वाणकी वञा चएसि ए अल्लाह में गंवलार कर त थधड़ी वञा थधड़ी वञा हा गुजारत ॻोल्ही अथई हाणे ॾंड में तूं गुजारत ॾे हा बिस्मिल्लाह गुजारत आहे ससुई जी हा चए थी त जंहिं कपिड़े सां आया तंहिं कपिड़े सां वेंदियासीं जंहिं कपिड़े सां आया तंहिं कपिड़े सां वेंदियासीं हा जंहिं कपिड़े सां आया हा तंहिं कपिड़े सां वेंदियासीं हाँ जंहिं जोड़े में आया हा हाँ जंहिं जोड़े में आया जंहिं चोले में आया जंहिं पोशाक में आया वॻे में आया हाँ बचे थी जंहिं जंहिं वाल आया वाल बि कपिड़ो थो चई जंहिं वाल डर लॻे में बर आया। करे आया बर करे आया बर डर कपिड़े जा थान बचे। कपिड़े जा चएसि जंहिं जंहिं कपिड़े गगे में आया आया कंहिं वेश में आया बचे चएसि जंहिं वेश में आया कंहिं गगे में आयासीं जेके आगे बड़ोज जोड़े में का आया। ये वेस पटका ॿधी आया पोशाक पाए आया बचे मां थी। बि उन जे करे पोयां वेंदी सां बचे थी हाँ खपनि थोड़ो भराए दे बचे बचे थी गुजा वरी चए थी त गुजा जंहिं कपिड़े सां आया हाँ। तंहिं कपिड़े सां वेंदी सान तंहिं कपिड़े तंजन में आया खफन वेंदी सान हा हाँ खफन वेंदी सान झोली पाए वेंदी सान लांगोटी हे हा, कांबो ॿधी पवंदी सान कांबो बचे, कपिड़े बचे। जो चएसि जंहिं कांबो वेश में आया उन वेश में वेंदी सां जंहिं रस्ते आया हा बचे जंहिं चारे आया हा हाँ जंहिं जंहिं पेतरे आया हा अचे जंहिं पंधे आया जंहिं पंधे आया जंहिं कपिड़े आया हाँ जंहिं कपिड़े आया जंहिं डर आया जंहिं हे अजरक आया पटके आया पटके टिकी आया चाढ़े ताईं पाए पूरो आया हे लंगोटी जेके आया, कपिड़े कच्छा आया जंहिं पांग आया हे दर वर बर आया हे ठान आया पांद पलांद आया जैस पे तो पांद पलांद आया इन्हें चए पे छापे जे तो कपड़े आया कपड़े सां विंध्यास कपड़े सां जय डर सां आया जय चारे सां आया हा जय पेचरे सां जीअं आया लंघी आया जीअं लंघी वेंदी सान जीअं आया न ईअं लांगोटी आया जीअं लांगोटी अदा कपिड़ो अकबर गुजारत तुंहिंजी बीह वई हा बी वई गुजारत बी वई आया हा कुहाड़ो मुड़ो हीलो न अॼु हा पंजणनि में आयासीं बचे थी बिस्मिल्लाह आओ हा सर्दियुनि सां इहे लिखती वेंदी थी सुबुह जो पुनल वठी आहे त इहे लिखती वेंदी चए थी कीअं वेंदी आहे तोखे कहिड़ी ख़बर आहे हा वञे थी अणसुई चई बसि जंहिं पहे सां आया तंहिं पहे सां वेंदसि
कपिड़े जो आहे पहो सही पहो वाह ऐं पहो चइबो आहे रस्ते खे हा पहो रखबो आहे हिनखे पहो रखो रस्ते खे बि हा। पहो चइबो आहे ऐं कपिड़े जो पहो थींदो आहे पहो रखे पहो रखे त बुखार खां रखबो आहे माण्हू पहो रखियो आहे, हा, वाह 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 दा अकबर प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं ऐं घणी संगत वेठी आहे पर हिकिड़ी नंढी साई वठूं नाज़रीन प्रोग्राम ईद कचहरी जो सिलसिलो जारी आहे हिकिड़ी नंढी वठूं था साई खां पोइ वरी अची मिलूं था तेसि ताईं असां सां गॾु रहिजो नाज़रीन भलीकार ईद कचहरी ऐं ईद जा ही जेके 3 ॾींहं हूंदा आहिनि इहे 3 ॾींहं ख़ुशियुनि भरिया ॾींहं हूंदा आहिनि माण्हू जेको आहे सो गोश्त खाइनि था वॾे में वॾो जेको हिन ईद मां फ़ाइदो पवे थो ऐं ख़ुशी थिए थी उहा ग़रीब माण्हू खे थिए थी ग़रीब माण्हू गोश्त खाइण जे लाइ सिकंदो आहे ऐं महीने ॿिए महीने को हुनखे को नसीबु थींदो आहे गोश्त पर हिन ईद में अहिड़े मौक़े ते जेतिरो बि ग़रीब आहे उनखे कोशिशि कंदो आहे हर माण्हू पाड़े वारो इलाइक़े वारो को मिट माइट को सुञाणप वारो त उनजे दर ताईं गोश्त पहुचाइजे ऐं उहे माण्हू गोश्त खाईंदा आहिनि तमामु साईं गोश्त त यकीनन क़ुर्बानी करण वारो ग़रीबनि मिसकीननि खे माइटनि मिटनि खे ॾिए थो पर कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त जेकॾहिं मुंहिंजा माइट आहिनि उन्हनि क़ुर्बानी जो गोश्त मूं ॾांहुं मोकिलियो ऐं मुंहिंजे पाड़े में को ग़रीब रहण वारो आहे त उहो गोश्त मूं जॾहिं रद्द पचा करे रधण खां पोइ उन जो ज़रो जेकॾहिं पाड़े सिरी खे ॾींदुसि त उहो बि उन में जेको आहे इहा बि हिकु क़िस्म जी क़ुर्बानी आहे ऐं हमदर्दी आहे बिल्कुलु ऐं हीअ क़ुर्बानी जी ईद आहे ऐं अॼु असां क़ुर्बानीअ जी ईद ते सॼी सिंध सां गॾु वेठा आहियूं सॼी सिंध असांखे ॾिसे पई सिंध न पर सॼी दुनिया ॾिसे पई जिथे जिथे बि सिंध टीवी जो ई स्क्रीन आहे उते माण्हू ॾिसनि पिया ऐं अॼु सिंध सां गॾु सिंधी असांजा जेके सुघड़ आहिनि असांजा आर्टिस्ट आहिनि उन्हनि सां गॾु ईद पिया कयूं सुघड़नि ॾे हलूं ऐं कुझु वरी असां जॾहिं सुघड़ाइप जे मैदान में अचूं था त अवल सिफ़ जा जेका पहिरियां दौर जा सुघड़ आहिनि उन्हनि में उस्ताद ग़ुलाम क़ादिर भुट्टो हा बिल्कुलु वॾो नालो आहे ऐं इन दरे जे सुघड़ जो तमामु भलोड़ शागिर्द आहे चाचो अली बख़्श सुमरो जी ऐं उहो तमामु पंहिंजी सॼी ज़िंदगी सुघड़ाइप खे ॾिनी अथई ऐं अॼु ईद कचहरी में असां सां शामिल आहे बिस्मिल्लाह चाहींदुसि त उन खां कुझु राह पंहिंजी रात मां बिस्मिल्लाह रहमान रहीम तव्हां सभिनी खे ईद मुबारक हुजे साईं ऐं जेके बि आयो हाज़िरीन नाज़िरीन सभिनी खे तव्हांखे ईद मुबारक हुजे अस्सलाम वालेकुम या अली मदद हाणे साईं मिसाल असां त हिते ईद मुबारक ॾियूं था पाण में कयूं था पर कई असांजा दोस्त पहिरीं प्यारा ॿाहिरि मुल्क बि हूंदा बिल्कुलु सॼी दुनिया में माण्हू आहिनि सिंधी वरी अहिड़ा दोस्त हूंदा त उहा ईद कीअं मल्हाईंदो उहो मुल्क कीअं हूंदो दिलि में ख़्यालात इहे बि कंदा हूंदा पोइ उन्हनि खे मां कुझु वरी ॿुधायो आहे बिस्मिल्लाह चए पियो त हलिया सोना हलिया सिंध ॾिसी वञ सिंध वारा ॾिसी वञ मिठा माण्हू प्यारा ॾिसी वञ सिंध ॾिसी सिंध वारा ॾिसी वञ मिठा माण्हू प्यारा ॾिसी वञ सिंध ॾिसी सिंध वारा ॾिसी वञ दरिया जा ददकारा ॾिसी वञ मस्तनि जा हिते नारा ॾिसी वञ सुघड़ सालिक सारा ॾिसी वञ हलिया सोना हलिया सिंध ॾिसी सिंध वारा ॾिसी वञ मिठा माण्हू प्यारा ॾिसी सिंध ॾिसी सिंध वारा ॾिसी मिठा माण्हू प्यारा ॾिसी कराची ॾिसी समुंड जी तूं सीर ॾिसी अब्दुल्ला शाह तूं पीर ॾिसी खंड में हिते खीर ॾिसी नंढा वॾा मीर ॾिसी हलिया सोना हलिया सिंध ॾिसी सिंध वारा ॾिसी मिठा माण्हू प्यारा ॾिसी सिंध ॾिसी सिंध वारा ॾिसी हैदराबाद ॾिसी मौला जा कदम गाह ॾिसी वहंदड़ हिते वाह ॾिसी वहंदड़ हिते वाह ॾिसी सावा सावा गाह ॾिसी बनियूं ॿारा लाह ॾिसी हलिया सोना हलिया सिंध ॾिसी सिंध वारा ॾिसी मिठा माण्हू प्यारा ॾिसी सिंध ॾिसी सिंध वारा मिठा माण्हू प्यारा ॾिसी भाॻनि जा हिते भाणा ॾिसी मखण जा हिते चाणा ॾिसी राणियूं हिते राणा ॾिसी माण्हू हिते शाणा ॾिसी महबूबनि जा माणा ॾिसी हलिया सोना हलिया सिंध ॾिसी सिंध वारा ॾिसी मिठा माण्हू प्यारा ॾिसी सिंध ॾिसी सिंध वारा ॾिसी मिठा माण्हू प्यारा ॾिसी कलंदर लाल ॾिसी तंहिंजी तूं धमाल ॾिसी फ़क़ीरनि जा ख़्याल ॾिसी सुवालनि जा तूं सुवाल ॾिसी हलिया सोना हलिया सिंध ॾिसी सिंध वारा ॾिसी मिठा माण्हू प्यारा ॾिसी सिंध ॾिसी सिंध वारा ॾिसी भिटाई तूं घोट ॾिसी अड़ियुनि जी तूं ओट ॾिसी मोहबत सदी मोट ॾिसी हलिया सोना हलिया सिंध ॾिसी सिंध वारा ॾिसी मिठा माण्हू प्यारा ॾिसी सिंध ॾिसी सिंध वारा ॾिसी मिठा माण्हू प्यारा ॾिसी
सचल तूं सरमस्त ॾिसी सौदो दस्तम दस्त ॾिसी चवे अली बस रंग हिते तूं अलस्ती ॾिसी वञ हलिया सोना हलिया सिंध ॾिसी सिंध वारा ॾिसी मिठा माण्हू प्यारा सिंध ॾिसी सिंध वारा वरी साईं इहे जेके असांजा दरवेश आहिनि फ़क़ीर आहिनि इहे चवंदा त जेकर असांखे अलाए विसारे छॾियो जेके सूफ़ी आहिनि चवंदा त असांखे विसारे छॾियो अलाए हाणे उन्हनि खे बि असां चयो आहे सूफ़ी आहीं सच सुञाण कढ न तूं कंहिंजी काण तो में वेठो पंहिंजो पाण सूफ़ी आहीं सच सुञाण कढ न तूं कंहिंजी काण सूफ़िन जो थी अलस्ती रस्तो सिंधी उर्दू न थई पस्तो सूफ़ी आहीं सच सुञाण कढ न तूं कंहिंजी काण तो में वेठो पंहिंजो पाण सूफ़ी आहीं सच सुञाण तो में काबो तो में किबलो तो में मस्जिद तो में मंदिर तो में गंगा तो में जमुना तो में खाजा तो में बाजा तो में वेठो पंहिंजो पाण अली बच तुंहिंजो साजन तुंहिंजे अली बच तुंहिंजो साजन तुंहिंजे साण कढ न तूं कंहिंजी काण तो में वेठो पंहिंजो पाण अस्सलाम वालेकुम या अली मदद सूफ़ी नहीं हा सूफ़िन खे बि यादि कयो आहे हिन महफ़िल में अॼु ईद कचहरीअ में वाक़ई सूफ़ी त वरी वॾी ॻाल्हि आहिनि पर चाचे जो उन्हनि खे यादि कयो अली बख़्श हाणे ॿी बि संगत वेठी आहे को मां चवंदो अकबर साईं अॼु ॿियो ॾिहाड़ो आहे कचहरीअ में ऐं किरोना जी अॼोकी सूरत हाल कहिड़ी आहे ताज़ी सूरत हाल ते का असांखे शइ ॿुधायो वाह वाह बुखुन कयो बेताब सुकी थियासे सोढ़ा वॾे ॾींहं ते बि पचाया पकोड़ा वाह वाह हेॾे ऐं होॾे बि ॾाढो भॻासे न हुन ईद ते न हिन ते फबियासे अॻी ईद ते त सईन खे सटियोसे पोयाड़ीअ जो पोइ वरी खाधो मटियोसे चाढ़े चांवर वेही ऐं दाल सां दॿियासे न हुन ईद ते न हिन ते फबियासे वाह अकबर वाह हा साईं अर्ज़ जो त न ग़रीबनि खे भाङो गोश्त जो मिले पियो रुगो कमु ॾिठोसे रवाज़ ते हले पियो बसि पोइ वेही बसर भुॻासे न हुन ईद ते न हिन ते भुॻासे फबियासे साईं अची कंहिं अल्लाह लॻ ॾिनो गोश्त ॻाढ़ो ॻरे ई न पियो यार हुयो को कुराड़ो विझी छिछड़ वात में छिके पए छिगासे न हुन ईद ते न हिन ते फबियासे पतो पियो त आजिज़ बि कई आहे कुर्बानी आहे नेक निमाज़ी कंदो महिरबानी पर यार उते बि पछाड़ी पुगासे न हुन ईद ते न हिन ते फबियासे असां वटि बि अकबर उज़हाऊं कनि पिया सॼियूं जंघूं सजीअ लाइ लिकाए रखनि पिया मिलिया हॾ असांखे चाढ़े पए चॿियासे न हुन ईद ते न हिन ते फबियासे यार वाह 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 ये हकीकत बि चवे थो अकबर जी जेका शाइरी आहे ऐं जेको इहो अंदाज़ ॿुधाई जेको मुशाहिदो कंदो हा सुगड़ हा इहो मुशाहिदो आहे त अवल जेके सजनि वारी ॻाल्हि कई न त जेके सॼियूं जंघूं आहिनि उहे रखंदा माण्हू त भई सजी कंदासीं बाक़ी हॾा गोॾा जेको चर्बी थी बचल सचल वाही ग़रीब गुरबे खे पाड़े में ॾियो मिट माइट खे ॾियो अॻिते हलूं ऐं असांजा गुलकार पंहिंजो आर्टिस्ट बि मौजूदु आहिनि जेको नासिर ख़ान खां थोरो हाल अहवाल वठूं हुन कचहरीअ जे हवाले सां नासिर ख़ान असांजे तमामु सीनियर आर्टिस्ट आहे ऐं ही ख़ासि करे कुर्बानी जी ईद आहे अकबर जी ॻाल्हि जान हुन ईद ते फबियासे न हिन ते तव्हां आर्टिस्ट फबिया हूंदा लॻे थो हिननि खे मिले थोरी घणी लिफ्ट आहे त कोरोना माण्हुनि खे सूरनि में विझी छॾियो आहे त असांजे आर्टिस्ट बिरादरी त पहिरें सूरनि में पोइ सुगड़ वीचारा हे बि परेशान पोइ तव्हां ते आसरो हुयो तव्हां बि कोन ॾिनो त हाणे दोस्तनि खे ॿुधाईंदासीं त राहत मिले थी दर्द में मां प्यार तां सदके उन प्यार तां सदके राहत मिले थी दर्द में हो दिल में वसायो आहे मूं धरती जे चंड खे धरती जे चंड खे जानिब जो जलवो हर घड़ी दिलदार तां सदके उन प्यार तां सदके राहत मिले थी दर्द में हो वाह 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 जबरदस्त इहो ई त आहे ॿियो एॾा आर्टिस्ट वेठो आहे मंज़ूर छा ॿुधाईंदो आहे त मज़ा आया आर्टिस्ट पहिरियां त सभिनी खे
ईद मुबारकूं ख़ैर मुबारक सोना माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू 15 लखनि में रुगो पटका ई पटका सुभाणे वाह वाह हिन पटकनि खे ॾिसी असांजी ज़िंदगी वॾी वधी वई आहे ख़ुशी पई थिए ऐं ज़िक्र पियो हले कोरोना जो ईद जो मौक़ो आहे थोरी खिल भोॻ बि हुजे हा बिस्मिल्लाह हाणे मूं कोरोना खे पिटियो आहे हाणे हा। इंशाल्लाह ईद खां पोइ ईंदी ई कोन ओ कोरोना मार पवई ओ कोरोना मार पवई छो सतायो अथई छो मिसकीनन जी फिटाई अथई ओ कोरोना मार पवई मार पवई मार पवई वाह वाह ओ जीअं मींहं वसे तीअं तूं थो वधी जीअं गर्मी थिए वेतर ज़ोर वठी ओ जीअं मींहं वसे तीअं तूं थो वधी जीअं गर्मी थिए वेतर ज़ोर वठी छो पंजनि डंगनि सां आजिज़ खे मारियो अथई ओ कोरोना मार पवई छो सतायो अथई छो मिसकीनन जी फिटाई अथई वो कोरोना मार पवई वाह वाह इंशाल्लाह कोरोना ईंदी ई कोन वाह साईं वाह मंजूर कंदी किरोना कोन ईंदी मंजूर त मूंखे बि किरोना हा ॾेई छॾियो मुश्ताक चांडियो सां ॿ टे लफ़्ज़ ॻाल्हाइजे न बिल्कुलु बाक़ी पोइ वरी असांजो नौजवान फनकार बि आहे ऐं मुश्ताक चांडियो बहितरीन आर्टिस्ट आहे सिंध जो मशहूरु ऐं हर माण्हू हुनखे चङी तरह सुञाणींदो आहे तमामु सीनियर आर्टिस्ट आहे साईं कीअं कचहरी लॻी ऐं ईद जे ॾींहं में अॼु असां कल्ह बि ईद जे ॾींहुं गॾु हुआसीं ऐं अॼु बि वरी गॾु आहियूं ॿियो ॾींहुं बि कीअं लॻो तव्हांखे कचहरी जो प्रोग्राम ज़फ़र साहब ऐं भाउ आजिज़ तव्हांजा लख थोरा लख कुर्ब जो ही मोहबती माण्हू सभु तव्हां ई इकट्ठा कया आहिनि इहो सॼो क्रेडिट तव्हां ॾे वञे थो मां ख़ासि करे अॼु हिन सिंध कचहरी जे हवाले सां सिंध टीवी खे बाक़ाइदे हिकिड़ी माना एज़ाज़ बख़्शींदुसि जो अहिड़ा मोहबती माण्हू सभु इकट्ठे कया आहिनि ऐं अॼु ईद जो ॾींहुं आहे ख़ुशी जो ॾींहुं आहे ॿियो ॾींहुं आहे त जेके बि पंहिंजे सिंध वासी आहिनि बल्कि दुनिया में जेके बि असांजा सिंधी भाउर रहनि था सभिनी खे मुश्ताक चांडे जे तरफ़ां सिंध टीवी जे तरफ़ां ईद मुबारकूं ऐं सभिनी दोस्तनि खे ईद मुबारकूं महिरबानी ऐं सिंध टीवी हमेशह जो इहो बाक़ाइदे हिकिड़ो रवाजु रहियो आहे त तक़रीबन जेके बि मोहबती माण्हू हमेशह हुन इकट्ठे कया आहिनि ऐं दिलि जे गहराइनि सां उन्हनि खे दावत ॾिनी आहे उनमें ख़ासि करे साईं शाह अब्दुल लतीफ़ विटाइटा जूं कुझु सिटरूं आहिनि त काबू आहियां कोटनि में मारे थो फिराक काबू आहियां कोटनि में मारे थो फिराक मिलंदीअ से मारूड़नि खे ताड़ियूं भञी ताक अबाणी ओताक अॾे मूं अखियुनि में वाह 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 साईं वाह हिकु दफ़ो वरी ॿीहर सभिनी दोस्तनि खे मुंहिंजे तरफ़ां ईद मुबारक ऐं पूरे सिंध खे पर पूरी दुनिया जे जेके बि दोस्त सिंधी ॿार सभिनी खे अॼु ईद जे ॿिए ॾींहं जूं वाधायूं वॾी महिरबानी तव्हांजी कल्ह ॾाढी कचहरीअ में साईं रफ़ीक साणी साहिब ॻाल्हि कई पर अॼु पटको अजरक सच पूछो त कल्ह पहिरीं ॾींहुं आयासीं एॾो सुरूर आयो एॾो मज़ो आयो जो ईद जूं ख़ुशियूं वधी वियूं सोचियोसीं त अॼु ॿियो ॾींहुं बि वक़्तु कढी वञी हिन संगत सां साईं रफ़ीक साहब चवे पियो त सुगड़नि खे पटका ॾिसी मूंखे पंहिंजो पटको यादि आयो आहे अॼु उहो पटको सोचो सुगड़ केॾा हसीन ऐं ख़ूबसूरत लॻनि पिया ऐं अव्हां जे चेहरनि ते जेके मुर्कूं ऐं ख़ुशियूं उहे ॾिसी मूं सोचियो छो न अॼु पटको वधी वञिजे सो बेटा ई साईं फरमायो आहे मोहबत पाए मन में रंडा रोड़िया जिन तिन जो सराफन अण तोरियो ई अघाए वाह वाह महिरबानी वॾी महिरबानी रफ़ीक साईं वॾी महिरबानी हाणे सॼी संगत इंतज़ार में मौसीक़ी जी तरफ़ असांजो नौजवान आहे मोहम्मद यूसुफ जूनियर उस्ताद यूसुफ त ॿुधो होसीं पर ही लॻे थो त इन जा आलाप जूनियर जा बि उहे ई हूंदा बिल्कुलु उहे ई हूंदा ऐं उनखे ॿुधणु घुरिजे प्रोग्राम जो वक़्तु बि पुॼाणी ते पहुतो आहे ऐं आख़िर में बसि कलाम ॿुधी पोइ संगत खां इजाज़त वठंदासीं वरी कंहिं नाइकड़ ते वञो कंहिंखे कुर्बानी करणी आहे कंहिंखे कुर्बानी वठणी आहे वाह वाह बिस्मिल्लाह नौजवान जहान बारो चल
जो थींदी जुमेरात जाने बचे हेड़ो हो जग में म्या जाने बचे हेड़ो हो जग में म्या नाहे को सानी सानी नाहे को सानी सानी ओ छोरी छद में छपर अला बारो चल बानी पोरियो कंदीअस बिरियन जो म्या पोरियो कंदीअस बिरियन जो म्या भरी दस पानी पानी भरी दस पानी पानी ओ छोरी छद में छपर अला बारो चल बानी अदियों शाह पधनी सा बा पद ध म म प प ग ग म म रे ग थ प ध म प प ग म म रे ग रे सा स रे ग ग ग रे ग म ग म प म प ध प ध नि ध नि स रे ग रे स नि ध प म ग रे ग रे सा अदियों शाह लतीफ जवे म्या ईदम आर्याणी आर्याणी ईदम आर्याणी आर्याणी ओ छोरी छद में छपर अला बारो चल बानी बानी बारो चल बानी बानी ओ छोरी छद में छपर अला बारो चल बानी बानी बारो चल बानी बानी ओ छोरी छद में छपर अला बारो चल बानी वाह 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 साईं वाह 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 आज साईं वाह वाह नौजवान ऐं एॾो सुरीलो आवाज़ ये उस्ताद खादिम हुसैन हा जहिड़ो नालो जूनियर जूनियर आ हो सीनियर हो पर उन उस्ताद जे रागणीअ सां निभाइण जे लाइ वॾी महिनत कई अथई वॾी महिनत कई अथई खादिम हुसैन जी बि हिन ते वॾी महिनत हूंदी ज़रूरु बिल्कुलु नाज़रीन प्रोग्राम ईद कचहरी जो सिलसिलो त जारी रखिजे आहे ऐं ईद जा ई ॾींहं एतिरा आहिनि जो एतिरो टाइम हुजणु घुरिजे जो बाक़ाइदा सॼी सिंध सां सुघड़नि सां ईद मल्हाइजे पर वक़्त जी पाबंदी ऐं टाइम जी पाबंदी प्रोग्राम ईद कचहरी जो सिलसिलो जेको आहे उहो असांजी ख़्वाहिश हुई त अञा बि रखूं हा अञा बि सॼो राति ख़तमु थी वेंदी ऐं सॼी राति उन्हनि खे ॿुधी सघिजे थो बहरहाल टाइम जी पाबंदी प्रोग्राम ईद कचहरी जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे पंहिंजे मेज़बान ज़फ़र हिकिड़ो ऐं आजिज़ रहमतुल्लाह खे ॾींदा इजाज़त वरी ईंदड़ प्रोग्राम में मिलंदासूं तेसिताईं सदाईं गॾु